अस्सलामुअलैकुम नाज़रीन, अमीर सीरिया मेरान टीवी न्यूज़ अयाम आहियां सायरा ज़मीर। सब खां पहिरीं हिकु नज़र ख़ास ख़बरुनि ते। मुल्क में कोरोना वायरस बेघे 67 मरीज़ ज़िंदगी जी जंग हाराए विया। 24 कलाकनि दौरान 4,468 नवां केस ज़ाहिर। कोरोना टेस्ट मुस्बत अचण जी छॾे 10% रिकॉर्ड कई वई। कोरोना SOPs जी भॼकड़ी कंदड़नि ख़िलाफ़ सख़्त क्रैकडाउन जो फ़ैसिलो। कार्रवाई लाइ NCOC जो इजलास अॼु ॿीहर थींदो। चइनी सूबनि जा वॾा वज़ीर वीडियो लिंक ज़रिए शिरकत कंदा। सहाफ़ी अजय कुमार लालवानी जे क़त्ल ख़िलाफ़ साले पटका सखर ताईं मार्च। सहाफ़ियनि, सिविल सोसाइटी, हिंदू बिरादरी ऐं सियासी समाजी धुरियनि जी वॾे अंग में शिरकत। अॻवाननि चयो आहे त सहाफ़ी अजय कुमार खे हक़ ऐं सच लिखण ते क़त्ल कयो वियो। कातिलनि खे गिरफ़्तार करे इंसाफ़ कयो वञे। ॿी सूरत में एहतिजाजी तहरीक हलाई वेंदी। सालेपट जे सहाफ़ी अजय कुमार लालवानी जे क़त्ल केस जो जवाबदार अकबर मंगरियो गिरफ़्तार। पंजाब पुलिस जवाबदार खे लाहौर स्टेशन तां गिरफ़्तार कयो। CCTV फुटेजिस में जवाबदार खे शकी सरगर्मियूं कंदे ॾिठो वियो हो। अहमदपुर में बस स्टॉप ते जवाबदार था पुराणे तकरार तां चाचो क़त्ल। राबेल शाह गोलियूं हणी चाची अयाज़ शाह खे क़त्ल करे छॾियो।